दोस्तों अस्सलाम वालेकुम दोस्तों शुरू कयूं था अॼु जो व्लॉग ऐं आउं आहियां तव्हांजो दोस्त अली टालपुर आयल आहियां ॻोठ में ऐं हीउ ॾिसो था ॻोठाणो माहौल आहे ॻोठाणी ज़िंदगी आहे फसल आहे टमाटनि जो ऐं तमामु ख़ूबसूरत फसल ॾिठोसीं मज़ो अची वियो तव्हां बि ॾिसो ऐं ॻोठाणी ज़िंदगी जो मज़ो ई पंहिंजो आहे वाक़ई कचा रस्ता पर उन में ज़मीन जो जेको आहे सो पंहिंजो मज़ो आहे तव्हां बि इंजॉय कयो ॾिसो दोस्तों ही ॾिसो हींअर ख़ूबसूरत नज़ारा ॻोठाणी ज़िंदगी जा ऐं ॻोठाणे माहौल जा तव्हांखे नज़र अची रहिया हूंदा मुख़्तलिफ़ फसल जिन में ख़ासि करे गिदरो तूरियो डालडा अहिड़े क़िस्म जा खोड़ सारा फसल जेके आहिनि उहे हिते थी रहिया आहिनि छाकाणि त हीअ ॻोठाणी ज़िंदगी आहे हिननि माण्हुनि जो दारो मदार सॼो हिन ई फसलनि ते ऐं माल ते आहे त हिन माल जी नेचर खे ऐं फसल जी नेचर खे ॾिसी ॾाढो मज़ो आयो ॾाढो इंजॉय कयो आहे तव्हां बि ॾिसो ऐं ख़ासि करे कचा घर ॾिसी कचनि घरनि जो त पंहिंजी नेचर आहे पंहिंजी ख़ूबसूरती आहे सो इन ख़ूबसूरती ऐं नेचर खे ॾिसी ॾाढो मज़ो आयो आहे ॾाढो इंजॉय कयो आहे घर जे लाइ ऐं अॼु इहो व्लॉग बि हिते ई था ख़तमु कयूं इंशाल्लाह वरी जल्द मिलंदासीं हिकु नए व्लॉग में बारिश बि हल्की हल्की शुरू थी वई आहे बसि बारिश जो मज़ो वठंदे हलूं था घर बारिश शुरू थी वई हल्की हल्की वाराणसी में बारिश शुरू आहे